कौमी बोली कौमी बोली मुंजी बोली मुंजी बोली बोली के मुंजी बोली सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे सॾ ते सिंधी ॿोली जागृता मुहिम जे हवाले सां रैली कढी वई। रैली में मुख़्तलिफ़ सहाफ़ी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, उस्तादनि, सास तोड़े सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सगा शाख कैन शाह जे सदर डॉक्टर इमदाद कलोड़ो, अॻूणे सदर कुर्बान अली बुघियो, सगा जे जनरल सेक्रेटरी नवीद कुर्बान बुघियो, अॻूणे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सैयद अरबाब अली शाह, ज्वाइंट सेक्रेटरी बरकत अली चांडियो ऐं सास जे अॻुवाण साथी महबूब अली ज़ंगे जो जसकम अॻुवाण ऐं सिविल सोसाइटी अॻुवाणनि ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोली तारीख़ी हक़ीक़त ऐं हैसियत रखंदड़ अहम ॿोली आहे, जेका हज़ारे साल क़दीम ॿोली आहे। मादरी ॿोली सां इंसान जो माउ वांगुरु हक़ीक़ी इश्क हूंदो आहे। समूरी दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि में अॼु बि उतां जी माउ जी ॿोली में ई ॿार खे पढ़ायो पियो वञे। मादरी ज़बान जो केस इंसानी वजूद जी बका जो केस आहे, जंहिंखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई दफ़्तरी ॿोली करार न वञे त जीअं आम माण्हू बि पंहिंजी ॿोली पढ़ी सघनि। सिंधी ॿोली खे लाज़मी मज़मून तौरु शामिल कयो वञे। हिननि सिंध में रहंदड़ सभिनी बिरादरियुनि खे अपील कई त हू घरनि में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोली में ॻाल्हाइनि ऐं पंहिंजे दुकाननि ऐं कारोबार जे हवाले सां सिंधी में बोर्ड वग़ैरह लिखाइनि। अॼोकी हिन रैली जो मक़सदु जेको आहे उहो आहे माण्हुनि में हिकिड़ी जागृता पैदा करणु, त उहे पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कनि ऐं पंहिंजी ॿोली असांजी जेका आहे शाहूकार ॿोली आहे ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां असीं मुतालबो था करियूं त असांजी हिन ॿोलीअ खे जेका तमामु पुराणी ऐं रिच कल्चर रखंदड़ ॿोली आहे उनखे बराए महिरबानी मुतालबो आहे त उनखे जेको आहे सो क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली जेका शाहूकार ॿोली आहे ऐं हू हज़ारे साल क़दीमी तारीख़ी हैसियत रखे, उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई असांजे इदारनि में, असांजे स्कूलनि में, कॉलेजनि में उनखे पढ़ियो ऐं लिखियो वञे। अॼु जेको असां सिगा जी तरफ़ां रैली जागृता रैली कढी आहे उहो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हुकूमत पाकिस्तान खां ऐं सिंध जी हुकूमत खां, सिंध जे हुक्मरान ॿोली खां इहा ॿियो मुतालबो कयूं था, इहा अपील बि कयूं था त असां सिंध ऐं सिंधी क़ौम जेका हज़ार सालनि जी तारीख़ रखे थी उनखे ॿोली बि आहे, सकाफ़त बि आहे, पंहिंजी कल्चर बि आहे ऐं तमामु ज़बान में जेके शाहकार ॿोलियूं आहिनि उन मां सिंधी ॿोली उन मां हिकु आहे। उनखे जो क़ौमी ॿोली जी हैसियत ऑफिसनि में ऐं लिखण में, पढ़ण में, लिखाई बि वञे, पढ़ाई बि वञे। असां मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां, पाकिस्तान जी गवर्नमेंट खां, वफ़ाक़ खां, त जेतोणीकि असांजी ॿोली जेका आहे उहा लिखत में आहे ऐं अल्फ़ाबेट बि आहे उनजी, ऐं लिखी बि वञे थी, पढ़ी बि वञे थी। ऐं जेका हिन चारई सूबा आहिनि, चारई सूबनि में असांजी सिंधी ॿोली जेका आहे उहा ई लिखी पढ़ी वञे थी। एकशा जे अंदरि अदीब दानिशरनि तरफ़ां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली दर्जो ॾियारण जे लाइ हिकु मुरमन एहतियाजी रैली कढी वई, जंहिंजी जसकम जी बशीर ख़ान मुकमल हिमायत करे थी। असीं मुतालबो कयूं था त सिंधी ॿोली जेका आहे असांजी अदीब ॿोली आहे। सिंध जेका धरती आहे उहा शाहूकार धरती आहे। असांजे मथां जेके सभु दोस्त गॾु थिया आहियूं, सिंधी भाइर ऐं असांजा उस्ताद सभु पढ़ियल लिखियल आहियूं, सभु कंहिं पढ़ियल लिखियल डिपार्टमेंट सां असांजो वास्तो आहे। असांजो अचण जो मक़सदु, अॼु निकिरण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखे सघूं, सिंधी ॿोलीअ खे बचाए सघूं ऐं इहो ई असां जागृता, इहा ई असां सुजागी निकिता आहियूं त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे घर में सिंधी ॻाल्हायो। सिंधी ॻाल्हाइण सां गॾु उन्हनि खे लिखाई पढ़ाई बि सिंधी में हुजणु घुरिजे। ॿोलियूं क़ौमुनि जी सुञाणप हूंदियूं आहिनि। सिंधी ॿोली जो जेको आहे जागृता मुहिम जेका सरकार जे तरफ़ां सॼी सिंध में रखी वई आहे, जागृता मुहिम जो सुठो सवण आहे ऐं असांजो जेको आहे हुकूमत खां इहो मुतालबो आहे